नाज़रीन, डॉक्टर मोहम्मद खान में समाजी तंजीम थरतीब पारां सिविल अस्पताल के अमले के तरबियत ऐं ज़रूरी सामान मुहैया करण लाइ तरबियती तकरीब मुनक़द कई वई आहे। उन हवाले सां ॾिसो था हाफ़िज़ मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अॼु थरदीप NGO पारां सिविल अस्पताल डॉक्टर मोहम्मद खान में एक प्रोग्राम रखियो वियो। अचो त प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़रनि खां वीचार वठूं। असांजो NGO जो नालो आहे वो थरदीप आहे ऐं असां जंहिं प्रोग्राम जी लॉन्चिंग सेरेमनी में अॼु मौजूदु आहियूं उहा केप कोविड जे अंदर में इहो थिए पियो न। हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो हुयो त असां PPE जी डिस्ट्रीब्यूशन कयूं, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स ऐं स्पेशली उन्हनि फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ असांजा जेके डॉक्टर्स आहिनि या सिहत जो जेको बि अमलो आहे उन्हनि खे ही प्रोजेक्ट जेको आहे 3 डिस्ट्रिक्ट में हली रहियो आहे, टंडो मोहम्मद खान, हैदराबाद ऐं टंडो लहियार। मक़सदु जेको हिन प्रोजेक्ट जो आहे वो 2 शयुनि ते फोकस करे थो। हिकिड़ो हेल्थ सां रिलेटेड जेके बि शयूं आहिनि उन्ही में असां सपोर्ट कयूं पिया, ॿियो वॉश जे हवाले सां असां इंटरवेंशन में सपोर्ट कयूं पिया। त असांजो मक़सदु इहो आहे त पहिरीं असां सभ खां पहिरीं असेसमेंट कई हॉस्पिटल्स में त जेके कोविड आहे इन्हनि जी कहिड़ी ज़रूरत आहे हॉस्पिटल में, मतिलबु पेशेंट्स खे उन्हनि जी नीड कहिड़ी आहे उहा असां सभु उहा कठे कई। उन खां पोइ अॼु जो जेको असांजो लॉन्चिंग सेरेमनी आहे त असां हिननि खे PPEs मुहैया कयूं। उन में सैनिटाइज़र आहिनि, मास्क आहिनि ऐं किट्स आहिनि ऐं इन खां अलावा ॿियो असांजो जेको कंपोनेंट आहे उहो आहे वॉश ते। वॉश में त जीअं हॉस्पिटल में लेट्रिन बिल्कुलु डैमेज लॻी पियूं उन्हनि खे रिपेयरिंग करणु, वॉश बेसन उहे उन्हनि खे हणाए ॾियणु, इन ते असांजो सॼो प्रोग्राम आहे। असां डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान में थरदीप रूरल डेवलपमेंट प्रोग्राम जे तरफ़ां ही प्रोजेक्ट इम्प्लीमेंट करे रहिया आहियूं ऐं हिन प्रोजेक्ट में असां टंडो मोहम्मद खान ज़िले जे 12 हेल्थ सेंटर्स खे टारगेट कयो आहे ऐं हिन प्रोजेक्ट जे दौरान असां इन्हनि 12 हेल्थ सेंटर्स के PPEs उन्हनि जे अमले जे लाइ PPEs प्रोवाइड कंदासीं ऐं उन खां अलावा डिसइंफेक्शन मटीरियल प्रोवाइड कंदासीं ऐं बायोहेज़र्ड बैग्स, वेस्ट डिस्पोजल मैनेजमेंट जे हवाले सां सप्लाइज प्रोवाइड कंदासीं। तरी ॾाढो सुठो जो असांखे ख़ुशी थी। TRDPR आया, असां जेके कोविड वग़ैरह में सैम्पलिंग वग़ैरह कंदा आहियूं, हाणे वधीक असांखे सहूलियत ॾींदा जेको आहे सो PPE जे हिसाब सां। पहिरीं जेको आहे थोरो घटि वधि हूंदी हुई, बहरहाल हाणे हिननि जो चवनि था असांखे हैंड वर्क कंदा, जेको सामान सहूलियत मिलंदी ऐं जेको आहे सो बचा पंहिंजे सुठे नमूने कंदासीं। उन हिसाब सां सफ़ाई वग़ैरह हर शइ ओके थींदी इंशाल्लाह। सर, इहो जेको असांजो प्रोग्राम हो जेको हेल्थ स्टाफ आहे, हेल्थ केयर फैसिलिटी जेके कोरोना जे पेशेंट खे फेस था कनि, सो सभिनी खां पहिरीं असांजो त मेजर फर्ज़ इहो आहे त उन्हनि खे प्रोटेक्टिव किट्स हुजनि, तॾहिं ई हू पाण खे बचाए सघंदा। छो त हू डेली बेजिस ते घटि में घटि बि 100-200 माण्हुनि खे हैंडल कनि था। अगरि जे उहे सोर्स ऑफ जे डिज़ीज़ बणिजी विया त उन्हनि मां डेली अलाए केतिरा केसिस थींदा। नाज़रीन, तव्हां थरदीप जे ऑर्गेनाइज़रनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सप्तैन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़।